अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनाउल तानी सिरियाहो न्यू मैरान न्यूज़ रुकईदा खबरन डा खबर शामिल कई पे हाला में रिपोर्ट एजाज बुग्यो जी पीपल्स पार्टी जी अगवान पीपी तालका हाला इंफॉर्मेशन सेक्रेटरी इमदाद चांगाई पीपी सिटी हाला जे जनरल सेक्रेटरी कामरान समो प्रेस क्लब हाला में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी शहीदन जी पार्टी आहे। पार्टी जा वर्कर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मखदूम महबूब अल ज़मान जी क़यादत में मुतहद आहिनि। कारसाज साने में शहीद थियल जा निसार भुट्टो जे शहीदन जी आलन पुरसो ॾियण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत पारां 18 अक्टूबर ते हैदराबाद में रथियल जलसे में शिरकत लाइ सब डिवीज़न हाला मां सूबाई वज़ीर बहाल मखदूम महबूब अल ज़मान जी हिदायत ते अवाम खे वॾे अंग में जलसे में शिरकत लाइ घर घर मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे ऐं इंशाअल्लाह 18 अक्टूबर ते हाला सईदाबाद समेत मटियारी जे शहरनि ऐं ॻोठनि मां हज़ारे माण्हू काफ़िलो मखदूम जमील अल ज़मान मखदूम महबूब अल ज़मान मखदूम अहमद अल ज़मान जी अगवानी में हैदराबाद जे जलसे में भरपूर शिरकत करे जियालन पंहिंजी तारीख़ दोहराईंदा।